सिंधी शागिर्द तहरीक ٿرپارڪر طرفان सॼी सिंध में मेरट जी लताड़ फीसन जी वाद खिलाफ ऐं कोरोना वबा सबब यूनिवर्सिटियुनि जे सालियाने फीसन जी माफ़ी। यूनिवर्सिटियुनि में मास्टर्स तोणे बैचलर्स प्रोग्राम लाइ हर ज़िले में एंट्री टेस्ट कराइण, सिंध जे लाइ कानून जे कॉलेजनि में बहितर सेप्टेंबर पॉलिसी तरतीब ॾियण, सिंध जे हर तालुके में लाइब्रेरियूं क़ाइमु करण, कॉलेज ऐं स्कूल सतह ताईं सेप्टेंबर सिस्टम आणण ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ थर गेट मिठी खां रैली कढी सादिक फ़कीर चौक खां सॼे शहर में गश्त करे कश्मीर चौक वटि ख़िताब कयो वियो। मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी सदर प्रदीप गुलाब, अवामी तहरीक ज़िले सदर ओभायो जुड़ेजो ऐं ॿियनि चयो त सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया फ़ीस जमा न कराए सघंदड़ शागिर्दनि जो दाख़िला फॉर्म न भरे ऑनलाइन सेप्टेंबर इम्तिहान ॾियण खां महरूम करे हज़ारे शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻाए तालीम ऐं क़ौम दुश्मनी करे रही आहे। अॻवाननि चयो त सिंध तोणे वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि कोरोना वबा सबबि लखे माण्हू बेरोज़गार कया विया आहिनि। उहे रोज़गार ऐं मानी ॻभे लाइ परेशान आहिनि। अहिड़ी सूरत हाल में अक्सर वालिदैन पंहिंजी औलाद जी फ़ी नथा जमा कराए सघनि। उन्हनि शागिर्दनि लाइ ऑनलाइन फॉर्म न भरे इम्तिहान ॾियण खां महरूम कयो पियो वञे, जंहिं सां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जूं तालीम दुश्मन पॉलिसियूं वाज़े थी वियूं आहिनि। उन्हनि सिंध सरकार खां मुतालबो कयो त शागिर्दनि जा मुतालबा मञे उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह करण खां बचायो वञे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।